नवाबशाह में कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद पारा पीपुल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह जे ट्रामा सेंटर बारा लगायल सैनिटाइजर गेट जो इफ्तिताह कियो वियो। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीजन सैयद मोहसन अली शाह पीपुल्स मेडिकल अस्पताल नवाबशाह जे ट्रामा सेंटर बारा कायदेवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे तावन सां लगायल वॉक थ्रू सैनिटाइजर गेट जो इफ्तिताह कियो। उन मौके ते कमिश्नर सैयद मोहसन अली शाह चयो त कोरोना वायरस जहिड़ी वबा खां बचाव लाइ हिफ़ाज़ती उपाउनि ते अमल करणु तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त हिन वक़्त ताईं हिन बीमारीअ जो को बि इलाज दरियाफ़्त नाहे थी सघियो ऐं इन खां बचाव जो वाहिद ज़रियो एहतियात आहे। उन मौके ते कमिश्नर सैयद मोहसन अली शाह अस्पताल जे एमएस खे हिदायत कई त ट्रामा सेंटर में ईंदड़ माण्हुनि खे वॉक थ्रू गेट मां गुज़रण जो पाबंद बणायो वञे त जीअं वायरस खे फैलजण खां रोके सघे। कमिश्नर सैयद मोहसन अली शाह पीएमसी अस्पताल में क़ाइम हीट स्ट्रोक वार्ड जो पिणु दौरो कयो ऐं एमएस खे हिदायत कई त वार्ड में समूरियूं सहूलतूं मुहैया कयूं वञनि त जीअं अवाम खे गर्मीअ जी लहर दौरान बेहतर इलाज फराहम करे सघिजे ऐं कीमती इंसानी जानियूं बचाए सघजनि। उन मौके ते कायदेवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाबशाह जो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सलीम रज़ा समो, एमएस डॉक्टर सईदा बलोच, इंफॉर्मेशन ऑफिसर शेर मोहम्मद जमाली ऐं ॿिया ऑफिसर पिणु गॾु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।